नाज़रीन, सिंध मीडिया फोरम के चेयरमैन लेखक ऐं सहाफ़ी वफ़ा अकरम अब्बासी पारां सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी के राशि कामोरन पारां ज़िले ठटे के मुख़्तलिफ़ इलाक़नि ख़ासि तौर ते घारो ऐं धाबे की मार्केट में खीर फ्रूट ऐं ॿियूं खाधे पीते जूं शयूं खपाईंदड़ नंढनि दुकानदारनि खां सवाइ बेकरियुनि होटल ऐं जनरल स्टोर हलाईंदड़ मालिकनि पारां खेनि रिश्वत न ॾियण ते संदनि दुकाननि खे ताला हणी सील करण वारी ख़बर सोशल मीडिया ते वायरल करण ते आवाम दोस्त डिप्टी कमिश्नर ठटो जनाब सरमद अली भागत सख़्त नोटिस वठी सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी खाते के फौरी ऐं सख़्त कार्रवाई करण लाइ लिख पढ़ कई, जंहिं सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर जनरल जनाब शहजाद फज़ल अब्बासी पारां फौरी नोटिस वठंदे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल अथॉरिटी ज़िले ठटे ऐं सिजावल के ॿिनि असिस्टेंट फूड सेफ्टी ऑफिसरनि मिस्टर लाल मोहम्मद वल्द अब्दुल रज़ाक गगो, मिस्टर आज़म वल्द कमाल ऐं खाते जे एक क्लार्क मिस्टर रेजिब अली वल्द खमीसो खान के सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी खाते में बरतरफ़ करे छॾियो। उन मौके ते सिंध मीडिया फोरम के चेयरमैन वफ़ा अकरम अब्बासी ज़िले ठटे के सिविल सोसाइटी समेत नंढनि दुकानदारनि पारां पुण आवाम दोस्त डिप्टी कमिश्नर ठटो जनाब सरमद अली भागत पारां खयल अहिड़े अज़ीम आवाम दोस्त कदम ते खेसि ख़िराज तहसीन पिणु पेश कयो।